अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾु आहियां संजा सैयद ऐं आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस तरफ़। सेनेट इलेक्शन लाइ पोलिंग 3 मार्च ते थींदी। चइनी सूबाई असेंबलियुनि ऐं क़ौमी असेंबली में पोलिंग जो अमल सुबुह 9 वॻे खां वठी शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। इलेक्शन कमीशन शेड्यूल जारी करे छॾियो। चूंड शेड्यूल मूजिबि उम्मीदवार 12 ऐं 13 फरवरी ताईं नामज़दगी कागज़ जमा कराए सघंदा। उम्मीदवारनि जी फ़हरिस्त 14 फरवरी ते जारी कई वेंदी। कागज़नि जी जांच पड़ताल 15 ऐं 16 फरवरी ते थींदी। उम्मीदवारनि जी नज़रसानी वारी लिस्ट 21 फरवरी ते जारी कई वेंदी। बिजली के अघन में एक भेरो ॿीहर वाध। नेपरा बिजली की क़ीमतुनि में 83 पैसा फी यूनिट वधीक इज़ाफ़ो करण की मंजूरी ॾेई छॾी। गुज़िरियल ॾींहुं भी नेपरा 1 रुपयो 53 पैसा फी यूनिट बिजली महांगी कई हुई। अगूड़े वज़ीर आज़म नवाज शरीफ जो पीडीएम सरबराह मौलाना फजल रहमान सां टेलीफोन ते राब्तो। मौजूदा सियासी सूरत हाल ऐं लॉन्ग मार्च की कामयाबी लाइ मुख़्तलिफ़ तजवीज़ुनि ते गौर विचार। सेनेट इलेक्शन में जामे हिकमत अमली तहत हिस्सो वठण ते इतफ़ाक़। हुकूमत ऐं सरकारी मुलाज़िमनि विच में ॻाल्हियूं कामयाब। मुलाज़िमनि जो नोटिफिकेशन जारी थियण ताईं धरना जारी रखण जो ऐलान। इस्लामाबाद के डी चौक समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते सरकारी मुलाज़िमनि जा धरना। हुकूमत पारां ग्रेड 1 खां 22 ताईं जे मुलाज़िमनि जी पघार में 20% वाध की ख़ातिरी। गिरफ़्तार कयल समूरनि सरकारी मुलाज़िमनि खे भी आज़ाद कराइण की ख़ातिरी। मुलाज़िमनि जो चवणु आहे त नोटिफिकेशन जारी थियण ताईं धरना जारी रहंदा। सिंध हाईकोर्ट में गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्तुनि ते ॿुधणी। रिपोर्ट जमा न करण ते अदालत पारां घरू सेक्रेटरी ते कावड़ जो इज़हार। अदालत महकमे ने चयो आहे त सेक्रेटरी के मामलो संजीदगी सां वठणु घुर्जे। केपीके जे हिरासती मर्कज़ सां राब्तो करे रिपोर्ट पेश कई वञे। कम ते अमल दरामद न थियो त तोहिन अदालत जी कार्रवाई कई वेंदी। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 57 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए वियो। फौतियुनि जो अंग वधी 12,185 ताईं पहुतो। एनसीओसी मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1,502 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग वधी 5,59,093 थी वियो। फाल केसिस जो अंग 30,225 ताईं पहुची वियो। झम्पीर रेलवे स्टेशन वटि कोयले जी खाण अंदर 6 पोरियत मिट्टी की छिप हेठां दबजी विया। 2 पोरियत फौत, 4 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। खैरपुर में सरकारी मुलाजिम अलाह बख्श फुलपोटो जो तशद्दुद थियल लाश हथ अचण वारे मामले में अग भराई। मक़तूल जी ज़ाल मिसरत अब्दुल खालिक ऐं हिक अणॼातल जवाबदार ते केस दाख़िल। पुलिस मक़तूल जी घरवारी खे हिरासत में वठी छॾियो। पुलिस जो चवणु आहे त वधीक जांच कई पई वञे। ठटे भरिसां मकी बाईपास ते कार जो मोटरसाइकिल के टक्कर। हिकु ॼणो फौत। गौसपुर वेझो इंडस हाईवे ते 3 धार रोड हादसनि में 10 ॼणा ज़ख़्मी। रोड़ी वेझो मोटरवे ते 5 गाॾियूं टकराइजी वयूं। हादसे में 7 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल।